बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन, यू वाचिंग एनालिसिस रूम आहियां लैला निसार। नाज़रीन अॼु जी वॾे में वॾी ख़बर बल्कि हिकु अहम अॻभराई असीं चई सघूं था त पाक फ़ौज बाक़ाइदा तौर ते हरकत में अची चुकी आहे। अॻूणे DGI ख़िलाफ़ कार्रवाई जो ऐलान कयो आहे। लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड फैज़ हमीद ख़िलाफ़ कोर्ट मार्शल जी कार्रवाई शुरू करण जो हुननि ऐलान कयो आहे, बल्कि शुरू उहा थी बि वई आहे। ॿिए पासे नाज़रीन लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड फैज़ हमीद खे फ़ौजी तहवील में वरितो वियो आहे। इहा अॼु जी गैर मामूली ऐं वॾे में वॾी ख़बर आहे त अॻूणे DGI खे फ़ौज हिरासत में वठी छॾियो आहे। सो उन खां अलावा कोर्ट मार्शल जो अमल बि शुरू थी वियो आहे। ऐं ॿिए पासे तव्हांखे वधीक जेकॾहिं ॿुधायूं त उन ख़िलाफ़ पाकिस्तान आर्मी एक्ट तहत ज़ाब्ते जी कार्रवाई जी शुरूआति बि थी चुकी आहे। सो सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते तफ़सीली कोर्ट ऑफ इंक्वायरी कई वई आहे या ISPR जो चवणु आहे। इहो असीं सवाल पंहिंजे एनालिस्ट वारो रखंदासीं त हिकु अॻूणे DGI खे हिरासत में वरितो वियो आहे ऐं उन खां अलावा ज़ाहिरा जेके पाकिस्तान आर्मी एक्ट जे कलमनि जे तहत मुनासिब कार्रवाई कई वेंदी, इहो ISPR जे प्रेस रिलीज़ में मैंशनड हुयो। नाज़रीन सवाल कुझु असीं पंहिंजे एनालिस्ट ॾाढो ईअं रखंदासीं त हिकु त हू अॼोकी इन ख़बर खे ॾिसनि कीअं पिया ऐं ॿिए पासे ही केस जंहिंजे नतीजे में उन्हनि ते कार्रवाई कई वञे पई ही पुराणो आहे। 7 साल गुज़रण खां बाद में कार्रवाई छो थिए पई ऐं ॿिए पासे ISPR जे प्रेस रिलीज़ में इहो बि आहे त हू लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड फैज़ हमीद साहब जे लाइ चवनि था त हू पोस्ट रिटायरमेंट बि यानी जॾहिं हू उहिदे ते न हुया हुननि खे रिटायरमेंट मिली वई, उन खां बाद बि हू कुझु गैर क़ानूनी कमनि में मुलविस आहिनि जेके आर्मी एक्ट जी वायलेशन कनि था। सो इहो सभु छा थी रहियो आहे, ही केतिरी गैर मामूली ख़बर आहे, पंहिंजे एनालिस्ट ॾाढो असीं सवाल रखंदासीं ऐं फ़ौज जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त हू कहिड़ो पैगाम ॾियणु चाहे पई। इहे कुझु सवाल आहिनि जेके असां इन ख़बर मुताबिक़ इन डेवलपमेंट मुताबिक़ पंहिंजे एनालिस्ट वारो रखंदासीं। नाज़रीन ॿिए पासे असीं ॻाल्हि कंदासीं त लाहौर हाई कोर्ट जो फ़ैसिलो कलदम करार ॾिनो वियो आहे। नून लीग जे 3 MNAs जी मेंबरशिप बहाल कई वई आहे। सो नून लीग जे लाइ वॾी सुठी ख़बर आहे। तव्हांखे सुप्रीम कोर्ट जो रिकाउंटिंग केस यादि हूंदो ॿीहर ॻणप जो। त सुप्रीम कोर्ट 3 तकनि जे मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन्स ते ॿीहर ॻणप बाबति दरख़्वास्तनि ते ही फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे ऐं इन बाबति पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो बि वॾो रिएक्शन साम्हूं अचे पियो। हिकु तरफ़ लीडर ऑफ द ऑपोज़िशन चवनि था त हुकूमत पर कटणु चाहे पई सुप्रीम कोर्ट जा, त ॿिए पासे हू चवनि था त हुकूमत असांजी सीट्स ते कब्ज़ो करणु चाहे थी। ऐं थोरी देरि अॻु में चेयरमैन PTI बैरिस्टर गौहर ख़ान जी प्रेस कॉन्फ्रेंस बि हली रही हुई ऐं हू इन फ़ैसिले जे रिएक्शन में चवनि था त सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो इंसाफ़ जी घुर्जनि ख़िलाफ़ आहे। त सवाल रखंदासीं त हीउ फ़ैसिलो छा वाक़ई ईअं आहे ऐं जॾहिं हुननि जे हक़ में फ़ैसिलो अचे थो त हू वॾो एप्रिशिएट कनि था, ख़ुशियूं बि मल्हाइनि था, पर ही रिकाउंटिंग केस में हुननि इहो रिएक्शन कहिड़े हवाले सां ॾिनो आहे। टे तरफ़ नाज़रीन फातिमा फड़ो केस में बि वॾी अहम अॻभराई थी आहे। शाहिद पुराणनि बयाननि तां फिरी विया आहिनि। सो मक़तूला जे चइनी माइटनि पंहिंजा बयान वापसि वठी छॾिया आहिनि, जॾहिं त फातिमा फड़ो जी माउ उहा इल्ज़ाम लॻाए पई त ही जेके शाहिद फिरी विया आहिनि पंहिंजे बयाननि तां उन्हनि खे प्रेशराइज़ कयो वञे थो, दबाव विझो वञे थो। सो छा इन जो मक़सदु इहो आहे त अहिड़ा खोड़ केसिस ईअं ई दॿजंदा वेंदा ऐं सवाल अॼु बि पंहिंजी जॻह ते मौजूदु आहे त छा फातिमा फड़ो खे इंसाफ़ मिली सघंदो या न। आख़िर में नाज़रीन डिस्कशन कंदासीं त अॼु इंटरनेशनल यूथ डे आहे ऐं इन जे मौक़े ते अॼु हिकु तक़रीब खे ख़िताब करे रहिया हुया सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी साहब ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़। सो हुननि वॾा अहम पैगाम सरगर्म नौजवाननि जे नाले ॾिना आहिनि ऐं ॿिए पासे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ बि इहो ऐलान कयो आहे त हू 10 लख लैपटॉप्स ऐं फ़ोन्स फ़राहम करणु वञनि पिया शागिर्दनि जे लाइ, यूथ खे प्रोवाइड करणु वञनि पिया। छा इहे लैपटॉप्स ऐं फ़ोन्स असांजे यूथ जा जेके मसइला हुजनि था या उहे जेके चैलेंजिस फेस करे थी उन जे लाइ हीउ सुठो सॉल्यूशन आहे। सो इन्हनि तमामु टॉपिक्स ते असीं ॻाल्हि कंदासीं ऐं सभ खां पहिरीं तव्हांखे आउं इंट्रोडक्शन कराईंदी हलां। मूंखे जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी तजिया निगार वीडियो लिंक जे ज़रिए इमदाद सूमरो साहब मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम इमदाद साहब, वेलकम टू द शो। ऐं ॿिए तरफ़ मूंखे जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी तजिया निगार मोहसिन बबिर साहब। मोहसिन साहब वॾी महिरबानी अवां पे प्रोग्राम में टाइम ॾिनो। सो मोहसिन साहब तव्हांजी इजाज़त खां शुरूआति इमदाद साहब खां करे वठूं था। इमदाद साहब हीअ अॼु जी त वॾी ख़बर आहे ऐं वरी गैर मामूली सी ख़बर आहे, केतिरो सरप्राइज़िंग छा तव्हां सम्झो पिया त ही हिकिड़ो हिनखे असीं सरप्राइज़िंग ॻाल्हि तौरु ॾिसी सघूं पिया ऐं उन खां अलावा जेके सवाल आउं पंहिंजे इंट्रो में उथारिया त 7 साल गुज़रण खां बाद में ही कार्रवाई थिए पई
फ़ौज आख़िर कंहिंखे छा पैगाम ॾियणु चाहे पई? महिरबानी लैला, सरप्राइजिंग बिल्कुल भी कोन्हे, मुतवक्का डेवलपमेंट आहे। इहो ज़रूर आहे त अॼु जी न पाकिस्तान जी तारीख़ जी ख़बरुनि मां इहा हिकिड़ी वॾी ख़बर आहे, छाकाणि पाकिस्तान जी फ़ौज ऐलान कयो आहे त उन्हनि पंहिंजे साबिक़ DGISI लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड फैज़ हमीद जो कोर्ट मार्शल शुरू करे छॾियो आहे ऐं उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जे हुकुमनि जी रोशनीअ में। ऐं उन खां सवाइ फैज़ हमीद रिटायरमेंट खां पोइ बि जेको आर्मी एक्ट आहे उन जूं ख़िलाफ़ वर्जियूं कंदो रहियो आहे। हाणे उहे कहिड़ियूं ख़िलाफ़ वर्जियूं आहिनि? हिकिड़ो त मामिलो आहे जेको हिकिड़ी प्राइवेट हाउसिंग सोसाइटी जो मामिलो आहे, कुंवर मुईज़ उन में पिटिशनर हुआ सुप्रीम कोर्ट में, सुप्रीम कोर्ट उन्हनि जे हक़ में फ़ैसिलो ॾिनो हो। सुप्रीम कोर्ट जी टॉप सिटी जो सुप्रीम कोर्ट उन वक़्तु बि चई चुकी हुई त भई हिन जे ख़िलाफ़ कार्रवाई कयो, ही त माफ़िया जे तिरिसे कमु था पिया कनि। उन में फैज़ हमीद अकेला न हुया, ज़ाहिरा असली साज़िश फैज़ हमीद जी हुई, उनजो भाउ नजफ़ अमीर, कुझु ॿिया ऑफिसर्स जेके हुया ISI जा या रेंजर्स जा, उन्हनि जा नाला बि उन्हनि खया हुआ, मुईज़ पंहिंजो कुंवर मुईज़। हाणे उहो उन टाइम ते फ़ैसिलो थी वियो, उन खां पोइ फ़ौज जेका आहे उहो कोर्ट पंहिंजो उनजी कोर्ट ऑफ ऑर्डर जेके चइबो आहे उन तहत उन्हनि हिकिड़ी इंक्वायरी शुरू करे छॾी। उहा इंक्वायरी ख़ामोशी सां हली पई, पर हाणे कुझु शयूं जेके आहिनि, कुझु डेवलपमेंट्स जेके आहिनि, उहे जेके रिसेंट थियूं आहिनि, उहे मुंहिंजो ख़्याल आहे उहे सबब बणियूं आहिनि। सिर्फ़ु टॉप सिटी वारो मामिलो सबब कोन्हे। टॉप सिटी ज़ाहिर हिकिड़ी शइ जेका सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान इहा बि शइ मेंशन कई वई आहे, इहो बि हिकिड़ो मेजर रीज़न आहे जेको उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। टॉप सिटी जो न जी टॉप सिटी खां अलावा पोस्ट रिटायरमेंट जी बि तव्हां ॻाल्हि कई न दाद साहब। टॉप सिटी तो उनजो मेजर रीज़न आहे। सुप्रीम कोर्ट हिकिड़ी इंक्वायरी जो चयो ऑर्डर कयो, उन ते इंक्वायरी थी ऐं इंक्वायरी मुताबिक़ गिल्टी थिया, हिन गिरफ़्तार कयो। पर जेको ॿियो जुमिलो आहे न त रिटायरमेंट खां पोइ बि हू आर्मी एक्ट जी ख़िलाफ़ वर्जी कंदा रहिया। ही जेको मामिलो आहे रिटायरमेंट खां अॻु में, ही हाज़िर सर्विस हुया, हाणे रिटायरमेंट खां पोइ छा कंदा? रिटायरमेंट खां पहिरियों छा कंदा? इमरान साहब, आई एम सो सॉरी टू इंटरफेयर, मूंखे त इजाज़त ॾिजो, तव्हां हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठां, आज़ान ब्रेक आहे ज़ाहिरा। सो ब्रेक खां वापसि अचूं था नाज़रीन, ऐं गुफ़्तगू खे जारी रखूं था जो कि वॾी अहम डेवलपमेंट बाबति। सो सी यू राइट आफ्टर अ शॉर्ट कमर्शियल ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन, असीं ॻाल्हाईंदासीं लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड फैज़ हमीद ख़िलाफ़ कोर्ट मार्शल जी कार्रवाई शुरू कई वई आहे, उन ते असांजी गुफ़्तगू हले पई। इमदाद साहब, तव्हां जेकॾहिं वधीक इन हवाले सां इंसाइट्स शेयर कयो त ही 2017 में टॉप सिटी कोर्ट जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त उन टाइम ही हुनजी शुरूआत थी, उन टाइम बि फाइल कयो वियो। इन हवाले सां कुझु वधीक इंसाइट्स शेयर करे सघो पिया त 7 साल गुज़रण खां पोइ हिन केस ते वधीक कार्रवाई थिए पई? बिल्कुलु लैला, छाकाणि सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जो फ़ैसिलो हुयो, कुझु वक़्तु अॻु में इहो फ़ैसिलो आयो, फ़ैसिले खां पोइ उनजी बाज़ाब्ता ऐलान कयो वियो आहे। पर हाणे ज़ाहिर उन में खोड़ सारियूं शयूं आहिनि। सिर्फ़ु मामिलो टॉप सिटीअ जो न आहे, मामिलो सिर्फ़ु कंहिं रियल एस्टेट जे जेको आहे कमु कंदड़ खे अगवा करे उनजे घर ते थाड़ो हणण जो न आहे। ही तमामु संगीन क़िस्म जा मामला आहिनि, संगीन क़िस्म जा इल्ज़ामात आहिनि जेके फैज़ हमीद ते लॻंदा रहिया आहिनि वक़्तन फ़वक़्तन। हिकिड़ी जेका शइ आहे उहा आहे मौजूदा आर्मी चीफ के खिलाफ साजिश करणु। तव्हांखे यादि हूंदो त जॾहिं मौजूदा आर्मी चीफ मुक़ररु करण जी ॻाल्हियूं थियूं हुयूं, उन वक़्तु बानी PTI हिकिड़ी तहरीक शुरू कई, जलसा उन्हनि कया हुआ, उनखां पोइ लॉन्ग मार्च शुरू कयो हुयो ऐं उन लॉन्ग मार्च में उनजो फोकस ई हो उन्हनि जलसनि में त भई आसिफ ज़रदारी ऐं नवाज़ शरीफ़ जेकॾहिं आर्मी चीफ जो फ़ैसिलो कंदा त उहो आर्मी चीफ मुहिबतन न हूंदो। उन ते फ़ौज जे अंदरां बि रिज़नमेंट आई। इवन ISPR प्रेस रिलीज़ जारी करे चयो त पाकिस्तान जी फ़ौज जो हिकिड़ो जनरल जेको आहे मुहिबतन आहे। उन जे पोयां जनरल फैज़ हमीद, उन खां पोइ 9 मई जो वाक़ियो, उन जे पोयां बि सम्झो वञे पियो फैज़ हमीद जो उन में हथु आहे। ऐं उन खां पोइ जेको रिसेंटली गिरफ़्तारियूं थियूं आहिनि, तहरीक इंसाफ़ जी जेका इस्लामाबाद जी ऑफिस आहे उन में गिरफ़्तारी थी जेका रऊफ़ हसन साहब जी, अहमद बकास जी, उन्हनि गिरफ़्तारियुनि में बि चयो इहो पियो वञे, कुझु सोर्सिस जो क्लेम कनि पिया त फैज़ हमीद जा PTI जी सोशल मीडिया जी उन टीम सां राब्ता ज़ाहिर थिया आहिनि जेके पाकिस्तान जी फ़ौज या पाकिस्तान जी फ़ौज जो जेको चीफ आहे, आर्मी चीफ या ॿियूं जेके शख़्सियतूं आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ प्रोपेगेंडा जिन कयो, उन्हनि जे ख़िलाफ़ ॿाहिरि वेही जेके प्रोपेगेंडा आहिनि। तव्हांखे यादि हूंदो हैदर मेहदी, पंहिंजो आदिल राजा ऐं
हिकिड़ो ॿियो रिटायर्ड कर्नल जो कोर्ट मार्शल थियो कुझु ॾींहं अॻु। इहे सभु कोर्ट मार्शल थी चुका आहिनि। इहो हिकिड़ो नेटवर्क आहे जेको कमु करे पियो, इहो चयो वञे पियो। सो फैज़ हमीद जे ख़िलाफ़ ही जेका कार्रवाई आहे इहा सिर्फ़ छाकाणि जेको प्रेस रिलीज में वो गुज़ारिश कई न, ISPR की प्रेस रिलीज में आए तो उन्होंने रिटायरमेंट के बाद भी आर्मी एक्ट की खिलाफ वर्जियां की। हाणे रिटायरमेंट छाकाणि त हुननि खे बाजवा साहब पंहिंजे वक़्त में चई छॾियो बाबा तूं रिटायर थी वञ, छाकाणि त तुंहिंजा कम ॾाढा ॾुखिया आहिनि, तोखे आउं बचाए कोन सघंदुसि। तो उनजे करे हू रिटायर थी विया, पर रिटायरमेंट खां पोइ बि हू कोशिशूं कंदा रहे। सो इहे जी समूरी शयूं इहा जेके आहिनि तमामु वॾी ॻाल्हि आहे, ते ख़ासि वधीक तौर मोहसिन ते साहब। फौज जे डिसिप्लिन जे ख़िलाफ़ वञी कमु। राइट राइट, बिल्कुलु ईअं ई आहे। मोहसिन साहब, तव्हांजे लाइ ही अॼु अॻूणे DGI खे फ़ौज जी हिरासत में वठी छॾियो आहे, तव्हांजे लाइ सरप्राइज़िंग आहे? इमदाद साहब त चवंदा हुनजे लाइ ही मुतवक़ा हुयो सभु कुझु। इन बाबति तव्हांजो छा टेक आहे ऐं सियासी मंज़रनामे ते हाणे वधीक छा असर पवंदे तव्हां हिन हिरासत जा या गिरफ़्तारी जा पवंदे ॾिसो पिया? जी बिल्कुलु, सियासी मंज़रनामे ते वॾा मुस्बत ऐं मुल्क जी सियासत ते बि ऐं मुल्क जी हालतुनि ते वॾा पॉज़िटिव असर पवंदा, इहा त ॻाल्हि तमामु वाज़ह आहे। बाक़ी जनरल फैज़ हमीद जी जेका तहवील में वठणु आहे इहो फॉर्मल तहवील में वरितो वियो आहे, फॉर्मली। उन ते जीअं ई हुनजी रिटायरमेंट थी हुई उन खां पोइ उनजी सरगर्मियुनि ते पाबंदी हुई, हू न केॾांहुं वञी सघे पियो, न अची सघे पियो। उन हवाले सां छाकाणि त अंडर इन्वेस्टिगेशन हो ऐं काफ़ी मामला हलिया पिया, त उन हवाले सां हुनजी जेका सरगर्मियूं हुयूं ऐं हुनजी चुरपुर हुई उन ते न रुॻो चेक हो, पर हुनखे न ॿाहिरि वञी सघे पियो, न ॿिए कंहिं पासे वञी सघे पियो। तंहिंजे करे हुनजी लिमिटेड हुनखे ॾिनल हुई इजाज़त त हुते वञी सघे पियो। मीनवाइल ऐं कुझु त नज़रबंदी जूं ख़बरूं आयूं पियूं त बाज़ाब्ता तौर ते नज़रबंदी थी आहे, त ज़ाहिर कानूनी मामिलो न हो, तंहिंजे करे हुनखे ओपन न कयो वियो। पर बहरहाल ही जेको फॉर्मली जेको ISPR जे तरफ़ां प्रेस रिलीज जारी थी आहे उन्हनि कंफर्म कयो आहे त हाणे तहवील में वरितो वियो आहे। दैट मीन्स हाणे फॉर्मली तहवील में वरितो वियो आहे। त इहा मां सम्झां थो जेको कमु तमामु अॻु करणो खपंदो हो हाणे कयो वियो आहे। अच्छा, इन में देरि थी आहे। इन में देरि थियण जो मक़सदु इहो आहे त इमरान ख़ान खे ऐं PTI खे जॾहिं या सॼो मामिलो हले पियो जॾहिं को टाइम ॾिनो वियो त हू को मुल्क जी सियासत में ऐं मुल्क लाइ को पॉज़िटिव किरदार लाइ अॻियां अचनि ऐं पोयूं शयूं विसारे अॻिते हलनि त जीअं मामलनि खे बहितर करे सघिजे। पर तव्हां ॾिठो इन सॼे अरसे दौरान न इमरान ख़ान खे सम्झ में ॻाल्हि आई, न PTI खे ॻाल्हि सम्झ में आई। उन 9 मई वारे वाक़िअनि खां पोइ बि सिखियो न। हुननि 9 मई वारे जो कयो न कयो इहो अलॻि मामिलो हो, पर जॾहिं ख़बर पई त हुकूमत रिजीम चेंज थी आहे हिकिड़ी ऐं हींअर तव्हांजो शयूं न ॾिनियूं जेके तव्हां पोयां कंदा रहा, त उन खां बावजूद बि सोशल मीडिया ते ऐं उन खां अलावा बि साज़िशूं कंदा रहिया, ख़ासि तौर ते सोशल मीडिया ते ऐं ख़ासि तौर ते पंहिंजे माण्हुनि जे थ्रू उहो सभु सिलसिलो हलाईंदा रहिया, जंहिंसां स्टेबिलिटी जा कम न पिया थिया, जंहिंसां मुल्क जी स्टेबिलिटी खे इस्तेहकाम खे नुक़सानु पहुतो पिए। त इहो जेको फ़ैसिलो थियो आहे इन सां काफ़ी फ़र्क़ु पवंदो ऐं इहो तमामु हिकिड़ो वाज़ह मैसेज हाणे हलियो वियो आहे। पहिरीं त मैसेज प्रेस कॉन्फ्रेंस जे थ्रू ISPR ॾिना पिया त असां कंप्रोमाइज़ न कंदासीं, वॾो क्लियर मैसेज हो हर भेरे। पर हिन भेरे हिन गिरफ़्तारी खां पोइ त मुंहिंजे ख़्याल में काफ़ी वॾा जेके माण्हू हुआ जेके चवनि था असां हाणे 2 महीननि में ई थी वेंदो, हाणे महीने में ई थियण वारो आहे, हाणे हुकूमत अचण वारी आहे, हाणे बिल्कुलु मामिलो ख़तमु थी वियो आहे। उन्हनि खे तमामु स्ट्रॉन्ग नमूने सां पाकिस्तान जी तारीख़ में केस खे हलाइण में देरि आख़िर छो कई वई? ही महज़ टॉप सिटी वारो मामिलो हुयो त ठीकु आहे, पर उन खां बाद में जेके पोस्ट रिटायरमेंट वारो ही स्टेटमेंट आयो आहे इन सबब बि वॾो असर पियो उन जी गिरफ़्तारी ते ऐं इहो बि वन ऑफ द मेजर रीज़न्स आहे हुनखे हिरासत में वठण जो। टॉप सिटी ते हिकिड़ो फॉर्मली मामिलो आहे जंहिंजे लाइ सबूत हुआ, जंहिंजे लाइ हर शइ मौजूदु हुई ऐं टॉप सिटी में बि तव्हां ख़बर आहे त 2017 खां पोइ जॾहिं मुईज़ अहमद ख़ान जॾहिं उहो रिहा थियो, जॾहिं हुनखे आज़ादु कयो वियो हुननि जी हिरासत मां, त उन खां पोइ हुनखे हिकिड़ो कज़न हो हुनजो ब्रिगेडियर जंहिंजे थ्रू फैज़ हमीद हुनखे न्यापो मोकिलियो त मूंसां ॻाल्हायो, मां तव्हांखे सामान वापसि करण लाइ तयारु आहियां। उनमें कुझु हुनजूं शयूं वापसि थियूं, पर 400 तोला जेको सोन हो उहो वापसि न कयो वियो, पर उन खां अॻु में उन खां 4 करोड़ रुपया कैश वरिता विया ऐं हुननि खे चयो वियो त हिकिड़ो टेलीविजन नेटवर्क आहे, तव्हां हिनखे फंड कयो 3 महीने ताईं, कई महीननि ताईं। इहे त मामूली शयूं हुयूं, पर उन खां बाद में हुन सां ॻाल्हि ॿोल करे हुन सां नेगोशिएट करण जी कोशिशि कई वई, जेको सिलसिलो काफ़ी वक़्तु ताईं हलंदो रहियो।
पर जॾहिं जीअं उन पिटिशन दाख़िल कई ऐं उनजी पिटिशन में फॉर्मेलिटी थी ऐं ही हुकूमत आई त ही मामिलो थी वियो त हिकिड़ो पॉइंट टिपिंग पॉइंट हो जंहिंसां जनरल फैज़ हमीद खे उन्हनि जे लाइ सबूत काफ़ी हुआ जंहिंमें उनखे आर्मी एक्ट तहत उनजे ख़िलाफ़ इख्तियारनि जे नाजाइज़ इस्तेमाल में कार्रवाई करे सघे। हाणे हिन में उनजो मौक़िफ़ साम्हूं आयो आहे जनरल फैज़ हमीद जे पारां ऐं उनजी उन जेके हल्का आहिनि उन्हनि जे पारां त हू टॉप सिटी में हिकु औरत हुई उनजे प्लाट ते कब्ज़ो थियल हो त उन्हनि जी हू मदद करे रहिया हुआ। बाबा तव्हां केरु थींदा आहियो मदद करण वारा? तव्हांखे कंहिं चयो आहे तव्हां मदद करियो ऐं तव्हां अहिड़े तरीक़े सां मदद कयो जो माण्हुनि जो फुर लुट कयो घरनि मां, हुनजा पैसा, हुनजा कैश, हुनजा फाइल, हुनजो सभु शयूं तव्हां तबाह करे छॾियो ऐं हुन गिरफ़्तार कयो, हुनखे हिरासत में वठो। इहे थींदी आहे मदद। सॼे हिकिड़े पाकिस्तान आर्मी जहिड़े इदारे खे हिननि बदनाम कयो ऐं अहिड़े क़िस्म जी कार्रवाई जेका आहे उन्हनि कई। ज़ाहिर आहे न सिंध जो बिल्डर त कोन हो, बलूचिस्तान जो बिल्डर त कोन हो, हू पंजाब जो बिल्डर आहे। हुननि जा हर कंहिंजा पंहिंजा तालुकात आहिनि, हर कंहिंजो पंहिंजो हुते वस हले थो, GHP में हर कंहिंजा वास्ता आहिनि। उहो हुनखे फबी न सघियो। त इहो हिकिड़ो धार पासो आहे जंहिंजे करे हुनजो सबूत काफ़ी हुआ हुनजे ख़िलाफ़ कार्रवाई करण लाइ। पर उन्हनि खे लॻे ई थो जेका प्रेस रिलीज़ मूंखे सम्झ में ॻाल्हि अचे थी त इन में जेका पोस्ट रिटायरमेंट वारी ॻाल्हि कई वई आहे, हुनजो मक़सदु इहो आहे त पोस्ट रिटायरमेंट में शायदि हिननि जो जान ख़ुलासी थी वञे हा, जेकॾहिं पोस्ट रिटायरमेंट में ही आराम सां वेठा हुजनि हा ऐं पंहिंजो वेट कनि हा यार हालतूं बहितर थियनि, मां त शयूं करे वठां। पर लॻे ईअं थो त पोस्ट रिटायरमेंट में बि काफ़ी कार्रवायूं कयूं वयूं आहिनि। ऐं पॉसिबिलिटी इहा आहे त पोस्ट रिटायरमेंट कार्रवाई जी जेकी ॻाल्हि कई वञे पई त हुनजा कुझु अहिड़ा अमल रहिया जेके वायलेशन ऑफ आर्मी एक्ट आहिनि, छा उहे सियासत सां रिलेटेड आहिनि? वायलेशन ऑफ आर्मी एक्ट में इहो बि थींदो आहे त फौज जो जनरल जॾहिं रिटायर थिए थो त हुनखे हिकिड़े अरसे ताईं सियासत में हू त पर हू ई न आहे वठणो हिसो, पर हिकिड़े अरसे ताईं 2 या 3 साल जो अर्सो हूंदो आहे जंहिंमें हुनखे वेट करणो हूंदो आहे का बि उहिदो वठण लाइ। को बि न उहे वायलेशन सियासत सां रिलेटेड आहिनि? पोस्ट रिटायरमेंट हुननि कहिड़ियूं वायलेशंस कयूं आहिनि छा तव्हां वटि इन बाबति का ख़बर इनसाइट्स आहिनि? सियासत सां रिलेटेड त को मसइलो एॾो शायदि न हुजे, पर पंहिंजे इदारे जे ख़िलाफ़ साज़िशूं करणु ऐं वरी सोशल मीडिया ते उन 9 मई जा जेके वाक़ियात थियल आहिनि उनखे वरी सोशल मीडिया ते उभारणु, उनजे ख़िलाफ़ कार्रवाई करणु ऐं वरी जंहिंजी इमदाद बि ॻाल्हि कई आहे उहो त उनजे दौर में ई थियो हो। इहे सभु शयूं मैटर कनि थियूं। हाणे इहे जॾहिं कार्रवाई थींदी हिन में टाइम न लॻंदो, हिन में टाइम इन करे लॻंदो त आर्मी जो जेको प्रोसेस आहे कार्रवाई जो तमामु तेज़ हूंदो आहे। उनमें उनजी कार्रवाई थींदी, इन्वेस्टिगेशन थी चुकी हूंदी, कार्रवाई थी रही आहे, उन खां पोइ फ़ैसिलो ॿुधायो वेंदो ऐं हुनमें जेको वेरी मच पॉसिबल डिसीशन आहे सख़्त मां सख़्त बि थी सघे थो, पर फ़िलहाल जेको डिसीशन मूंखे नज़र अचे थो उनजा तमामु उहिदा वापसि, उनजी तमामु मराहत वापसि ऐं उनजो जेको बाद रिटायरमेंट जूं जेके शयूं उन वापसि थींदियूं ऐं उनमें को कार्रवाई बि थी सघे थी। पर इन खां सख़्तु बि फ़ैसिलो अची सघे थो डिपेंडिंग त हिन जो फ़ैसिले जो असरु जेको आहे उहो PTI कीअं खणे थी। ज़ाहिर PTI जो गॉड फादर हो, हिन में त कंहिंखे शक ई न आहे। PTI जो इमरान ख़ान जो गॉड फादर हो, जेके जीअं चवंदो उहो थींदो, हुकूमत उहो हलाए रहियो। हिकिड़ी शइ हिन मुल्क में जेका थी रही हुई इन सॼे अरसे दौरान उहा इन दौर में थी रही हुई। तंहिंजे करे इहो ज़रूरी आहे इन ॻाल्हि खे सम्झणु त इहो फ़ैसिलो जेको हींअर कयो वियो आहे, जीअं मूं अॻे चयो त जेतिरो देरि थी चुकी आहे, पर पोइ बि मां सम्झां थो वेलकम स्टेप आहे ऐं हिन में पाकिस्तान आर्मी खे अॻिते वधी हिन मामले खे वंस फॉर ऑल सेटल करणु खपे। 9 मई जे मामले खे वंस फॉर ऑल सेटल करणु खपे। जीअं बि आहे जेको बि हुनजो फ़ैसिलो आहे मेरिट जे बुनियाद ते, सच जी बुनियाद ते, सबूतनि जी बुनियाद ते। ठीक है मोहसिन साहब, तव्हां सां लाइन ते रहिजो। मूंखे टेलीफोन लाइन ते सीनियर सहाफ़ी तजिया निगार मारिया मेमन जॉइन कयो आहे, उन्हनि खां बि उन्हनि जो एनालिसिस पुछी वठूं था। अस्सलाम वालेकुम मारिया, थैंक यू वेरी मच फॉर टेकिंग द टाइम आउट। मारिया, आज की ये बड़ी अहम डेवलपमेंट है, हाउ वाज दिस डेवलपमेंट फॉर यू? आपके लिए सरप्राइजिंग था या मुतवक्का था ये सब कुछ, जो कि लेफ्टिनेंट जनरल रिटायर फैज़ हमीद के खिलाफ कोर्ट मार्शल की कार्रवाई भी शुरू हो चुकी है? आप इसके सियासी मंजरनामे पे क्या असरात पड़ते हुए देखती हैं? देखिए, इसके 2 पहलू हैं। एक तो पहलू जाहिर सी बात ये है कि आप जो है इसमें एक रिटायर्ड DG ISI, कोई छोटी मोटी पोजीशन, कोई कोर कमांडर, किसी और मरहले की बात नहीं कर रहे हैं हम, DG ISI के लेवल के एक अफसर की बात कर रहे हैं
जिनको आज तहवील में लिया गया और उनके यहाँ कोर्ट मार्शल हो रहा है और उसके इल्जामात जो हैं कुछ मोर और लेस एस्टैब्लिश हुए हैं, उसके नतीजे में ही कार्रवाई हो रही है। तो जाहिर सी बात है कि बड़ा अमल तो है, लेकिन जो केस इस हवाले से बनाया गया है टॉप सिटी का, मैं उसको बिल्कुल भी ये नहीं कहूंगी कि डाउन प्ले करूंगी, इस केस के ऊपर पेशरफ्त होनी चाहिए है। जाहिर सी बात है ये एक मिस अप्रोप्रिएशन का मामला है और इसको भी परसू किया जाना है, लेकिन इससे कई ज्यादा और संगीन इल्जामात हैं जो कि सियासी नौयत के हैं, जिसमें आपने अपने हल तो आपका इशारा पोस्ट रिटायरमेंट करते हुए एमाल की तरफ है कि पोस्ट रिटायरमेंट उन्होंने कुछ ऐसा किया है जो कि वायलेशन ऑफ आर्मी एक्ट है, आप उस तरफ इशारा कर रही हैं? जी जी बिल्कुल। तो वो जो जिसका बारे में एक वेग सी बात की गई है कि आर्मी एक्ट को वायलेट किया गया है, अगर बेहतर होता कि उसकी वजाहत दे दी जाती, और मेरा ख्याल है कि वो ज्यादा संगीन इल्जामात हैं और उसके ऊपर मैं ज्यादा फोकस करना चाहूंगी। लेकिन चले जी शुरुआत तो हुई है, एक नया बाप तो रकम हो रहा है और एक उम्मीद की किरण भी है कि भाई जो अपने ओथ को वायलेट करना या आर्मी एक्ट को वायलेट करना या किसी किस्म की मिसअप्रोप्रिएशन अगर हो रही होंगी तो कहीं ना कहीं कोई फोरम है जहाँ पे कभी ना कभी इन केसेस की सुनवाई हो सकती है। सो इसको एज ए सिल्वर लाइनिंग, आपने बड़ी इंपॉर्टेंट बात कही कि एक नया बाब रकम हो रहा है। क्या इसके साथ साथ फौज ये भी वाज़ेह पैगाम देना चाह रही है कि हम अपने ऑफिसर्स के खिलाफ भी कार्रवाई कर सकते हैं? तो 9 मई में जो मुलविस लोग हैं उनको भी अब ये बाकायदा वाज़ेह हो चुका है कि उनको भी अब नहीं बख्शा जाएगा आफ्टर दिस। बिल्कुल जी, 9 मई मेरे नजदीक एक एक्ट ऑफ वैंडलिज्म था, बिल्कुल नहीं होना चाहिए। कोई भी कहीं भी इस किस्म के किसी भी हमले की जो मुख्तलिफ बिल्डिंग्स के ऊपर इजाजत नहीं दे सकते, चाहे वो सुप्रीम कोर्ट हो, चाहे वो पीटीवी का दफ्तर हो, चाहे वो जीएचक्यू हो, चाहे वो जिना हाउस हो। हर इमारत की इस मुल्क के अंदर एक इज्जत और तहरीम होती है और उसको बरकरार रहना चाहिए है। लेकिन इस मामले में अगर 9 मई के केसेस में किसी को ठोस सजा देनी है तो उसके में जो FIRs हैं उसमें जो प्रोसिक्यूशन है उसको तगड़ा होना होगा। पंजाब पुलिस मेरे नजदीक बहुत ज्यादा मामलात के अंदर इन केसेस को खराब कर चुकी है, प्रेस कॉन्फ्रेंसेस कर चुकी है, लोगों को नामजद कर चुकी है। वो नामजद लोग जो ऑन रिकॉर्ड हैं, जब प्रेस कॉन्फ्रेंस की तो उन लोगों के ऊपर से इल्जामात धुल गए। जो FIRs हैं वो बड़ी कमजोर दर्ज की गई हैं। मतलब फॉर एग्जांपल सनम जावेद वाली अगर हम FIR देखें 15 जगह वो एक लड़की कैसे हो सकती है। सो इस केस को खराब करने में प्रोसिक्यूशन, पंजाब गवर्नमेंट और पंजाब पुलिस का बड़ा हाथ है। अब प्रॉब्लम ये है कि जब अदालतों में मामला जा रहे हैं तो वहां पर जाहिर सी बात है इन इल्जामात को बैक करना इतना आसान नहीं है, साबित करना इतना आसान नहीं है। प्रोसिक्यूशन वहां जाके तारीख पे तारीख मांग रहे हैं। भाई जो ठोस सबूत जिन लोगों की मौजूदगी के वहां पे हैं, इन केसेस को फास्ट ट्रैक करें, सबूत पेश करें, इस मामले को खत्म करें। प्रॉब्लम तब होती है जब आप इस मामले को यूज करते हैं पॉलिटिकल विक्टिमाइजेशन के लिए, पॉलिटिकल आर्म ट्विस्टिंग के लिए। सो अगर तो सजाएं देनी है जरूर दें, फास्ट ट्रैक करें, फौरन से पहले दें। लेकिन जब इस पर सियासी एंगल आता है और एक डिस्प्रोपोर्शनेट रिएक्शन आता है, वहां जाकर जो ओरिजिनल वो जो सिन है, यानी कि उस दिन जो अटैक हुआ वो फिर बिल्डिंग्स के, फिर वो कहीं ना कहीं धुंधला जाता है। फिर वो जो डिस्प्रोपोर्शनेट रिएक्शन है उसकी बात ज्यादा होना शुरू हो जाती है, जो भी हो भी रही। सही। मारिया, सेनेटर फैसल वावडा बड़ी प्रेडिक्शंस कर रहे हैं। वो कह रहे हैं कि अभी और बुत गिरने हैं और PTI की टॉप लीडरशिप भी इसमें इसका हिस्सा है। तो क्या इनकी प्रेडिक्शंस को या इनके बयानात को आप समझती हैं कि इनकी सिग्निफिकेंस है मौजूदा सूरत हाल को लेकर? मेरे पास कोई नॉलेज नहीं है इसके बारे में कि वो ये इन्फॉर्मेशन जो दे रहे हैं, ना मेरा एक्सेस है ना मेरी नॉलेज है। ये उनके दावे हैं, देखते हैं जब ये दावे पूरे होंगे तो उसके बाद उनसे ही मेरा ख्याल है उनके दावे के बारे में पूछना चाहिए। पर एक चीज मैं जरूर देख रही हूँ कि गुज़श्ता 2 साल से बहुत सारे जो तज्जिए हैं, और उसमें मैं सीनियर तज्जियाकारों की बात कर रही हूँ, ओवरऑल जो लोग भी इस मुल्क के अंदर सियासत को देखते रहे हैं, समझते हैं, उन सबके अंदाजे गलत साबित हुए हैं। क्या सबने प्रिडिक्ट किया था कि 8 फरवरी को इलेक्शन का ये नतीजा आएगा? बिल्कुल नहीं। कोई बिलावल को लीडर ऑफ अपोजिशन बना रहा था, कोई नवाज शरीफ साहब को प्राइम मिनिस्टर बना रहा था, कोई इमरान खान साहब को राइट ऑफ कर रहा था। ये सब कुछ गलत साबित हुआ। तो इसका मतलब है कि कुछ तो बदला है ना, कुछ तो बदला है कि जिसकी वजह से जो ओल्ड सेट पैटर्न्स के बेसिस पे लोग तज्जिए कर रहे हैं वो सही नहीं साबित हो रहे। तो मेरा ख्याल है वो जो फैक्टर है ना, जो वेरिएबल फैक्टर है, उसको जरा रहने देते हैं, देखते हैं कि वो क्या करता है इस पूरी सूरत में। मारिया, आखिरी सवाल, चूंकि आप हमारे साथ थोड़े टाइम के लिए हैं, तो आज इंटरनेशनल यूथ डे है और इस हवाले से कॉन्फ्रेंस भी हुई जिससे हमारे वज़ीर आज़म शहबाज शरीफ साहब और सदर पाकिस्तान ने खिताब भी फरमाया और 10 लाख लैपटॉप्स और फ़ोन्स फराम करने का भी ऐलान हुआ। आप समझती हैं कि हमारे यूथ को जो चैलेंजेस दरपेश हैं
उनके मसाइल के लिए एक बड़ा अच्छा हल उन्होंने बता दिया है। 10 लाख लैपटॉप एंड अच्छी बात है, स्मार्टफोन दें, लैपटॉप दें, लेकिन प्लीज उसको इस्तेमाल करने के लिए इंटरनेट तो दे देना। मुल्क के अंदर आपने तमाम जो ये ट्विटर है, फेसबुक है, व्हाट्सएप है, ये इसके अलावा जितनी मेटा सर्विसेज हैं, इंटरनेट है, उसको आपने थ्रॉटल किया हुआ है। अब इन नौजवानों के हाथ में 10 लाख स्मार्टफोन, लैपटॉप्स होंगे, बहुत अच्छी बात है, सैल्यूट पेश करते हैं हम इससे वज़ीर आज़म साहब को। लेकिन जब उसके ऊपर एप्स नहीं चलेंगी, जब उसके ऊपर इंटरनेट नहीं चलेगा, तो वो क्या करेंगे? और दूसरी बात ये कि इन्होंने सारे ये जो इश्तिहारात में देख रही थी, अखबारों में छापे हुए हैं। डिजिटल मीडिया, जहाँ पे यूथ है, यूथ तो अखबार पढ़ती नहीं भाई, वो डिजिटल मीडिया के ऊपर है, उनकी इंफॉर्मेशन वहीं से उन्हें हासिल होती है। वहां पर आप मौजूद नहीं है, आप अखबारों के पहले सफ़ों को काला कर करके अपने इश्तिहारात बेचते हैं, वहां पे यूथ आपको नहीं देख रही है। तो एक तो अपना मैसेज दुरुस्त कर लीजिए, और मैसेज कैसे लोगों तक पहुंचाना है वो मीडियम भी दुरुस्त कर लीजिए। बहुत शुक्रिया मारिया, आपने अपना एनालिसिस पेश किया। थैंक यू वेरी मच फॉर बीइंग विद अस। इमदाद साहब, मारिया हिकिड़ी ॻाल्हि कई त हाणे जेके तजिया निगार वेही करे अंदाज़ा हणनि पिया या एनालिसिस ॾियनि पिया, उहे ग़लति साबित थिया। इन में का रेलेवेंस तव्हांखे नज़र अचे पई? उन्हनि जी ज़ाहिर आहे, उन्हनि जो ओपिनियन आहे, एनालिसिस आहे, तव्हां छा चवंदा इन बाबति? तजिया जेके रहिया आहिनि माज़ीअ में, उहे मिक्स रहिया आहिनि। उन में कुझु तजिया उहे हुआ जेके, जिन जो ज़िक्र मारिया कयो, कुझु तजिया उहे हुआ जिन में इहो चयो पियो जेकॾहिं सियासत कई वेंदी त पोइ सियासत सां इमरान ख़ान साहब जो मुक़ाबिलो करे सघे थो, पर जेकॾहिं पाबंदी लॻंदी, माण्हुनि खे रोकियो वेंदो, त उन ज़रिए मुक़ाबिलो कोन थींदो। ऐं उन्हनि माण्हुनि में जेको चवंदो हो त 9 मई 8 फरवरी ते सरप्राइज़ थींदो, छाकाणि नज़र अचे पियो मुस्लिम लीग नून सियासत करण लाइ तयारु कोन हो। त बिल्कुलु ठीकु थी चए मारिया, त माण्हू चयो पियो त भई नवाज़ शरीफ़ 62 मेजॉरिटी खणी ईंदो, हीअ थींदो, उहो थींदो, पर कुझु तजिया वरी उहे बि हुया त भई ही हुकूमत जेका आहे पीडीएम वारी, उहा 2 महीननि में ख़तम थी, इमरान ख़ान 2 महीननि में जेल खां ॿाहिरि अची वेंदो, इमरान ख़ान खे केरु जेको आहे गिरफ़्तार नथो करे सघे, इमरान ख़ान रेड लाइन आहे, तजुदा बि हुआ। तो मिक्स शयूं रहियूं आहिनि, एक्सट्रीम ते रहियूं आहिनि, बिल्कुलु एक्सट्रीम ते। ऐं एतदाल पसंदि जी पोलराइज़ेशन आहे न, ॿिन्ही पासनि जी पोलराइज़ेशन आहे, सो एतदाल बहरहाल घटि रहियो आहे इन मामलनि में। अवां जेको पहिरियों जेको टॉपिक हुयो, हुन में जेका अवां मोहसिन साहब खां बि सवाल कयो, त अवां खे इंफॉर्मेशन जी बुनियाद ते इहा ॻाल्हि ॿुधायां पियो त जेको रऊफ़ हसन गिरफ़्तार थिया न, रऊफ़ हसन जा ऐं पीटीआई जी सोशल मीडिया जी विंग जा फ़ौज जे ख़िलाफ़ जेका प्रोपेगेंडा आहे, उन जो लिंक एस्टेब्लिश थियो आहे फैज़ हमीद मुख़्तलिफ़ नंबर मटाए इंस्ट्रक्शंस ॾींदा रहिया। या त वॾी फैज़ हमीद केतिरनि ई मामलनि में, इवन अरशद शरीफ़ वारो मामलो तव्हांखे यादि हूंदो, अरशद शरीफ़ जे जेको क़त्ल खां ॿिए ॾींहुं इमरान ख़ान साहब लॉन्ग जो ऐलान करे छॾियो हो, ऐं प्रेस कॉन्फ्रेंस कई हुई DGIS ऐं DGISPR। उन्हनि सवाल कया हुआ त अरशद शरीफ़ खे ॿार कीअं मोकिलियो, लैपटॉप किथे अरशद शरीफ़, ज़ाहिर मुराद सईद वटि, ऐं उहो ओन कनि था पिया त उहो लैपटॉप मुराद सईद वटि आहे। सो खोड़ सारियूं शयूं आहिनि जंहिंमें फैज़ हमीद साहब जी इन्वॉल्वमेंट खोड़ सारनि मामलनि में, ऐं पाकिस्तान में जेका मौजूदा सूरत आहे काम जी स्टॉक सिटी वारो मामलो न आहे, पर उन खां अलावा जेके पोस्ट रिटायरमेंट वारा मामले बि अचनि था, त ही उन्हनि जे लाइ ॾुखियाई वॾे पैमाने ताईं। रिटायरमेंट मतिलबु हुन रिटायरमेंट खां पोइ पाकिस्तान जे जेको फ़ौज जो इदारो आहे, उन जे डिसिप्लिन खे ख़राब करण जी कोशिश कई। ठीक एतिरे ताईं जो जुमिलो चवां थो, डिसिप्लिन ख़राब करण जी कोशिश कई। बाक़ी इल्ज़ाम ईंदा साम्हूं ख़बर पइजी वेंदी, इंतहाई संगीन इल्ज़ाम आहिनि, इंतहाई संगीन केसेस आहिनि जेके फैसले में थिया। ठीक, मोहसिन साहब, सुप्रीम कोर्ट लाहौर हाई कोर्ट जे फ़ैसिले खे कलअदम करार ॾेई छॾियो आहे, यानी रिकाउंटिंग वारे केस जी आउं ॻाल्हि कयां पई, ऐं नून लीग जे 3 सियासतदाननि खे चऊं जेके नून लीग सां तालुक़ रखनि था, उन्हनि खे उहे सीट्स वापसि मिली वयूं, जॾहिं त उहे 3 सीट्स PTI खां वापसि वरितियूं वयूं आहिनि। इन ते PTI जो वॾो सख़्तु रिएक्शन अचे पियो, किथे लीडर ऑफ द ऑपोजिशन चवनि था त हुकूमत सुप्रीम कोर्ट जा पर कटणु चाहे पई, त ॿिए पासे हू चवनि था त ही सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो इंसाफ़ जे घुर्जनि ख़िलाफ़ आहे। सो ही छा तव्हां सम्झो पिया त उन्हनि खे बिकॉज़ हुननि जे फेवर में फ़ैसिलो न आयो आहे तॾहिं हू इहो रिएक्शन ॾियनि था, या ओवरऑल तव्हां हिन केस खे बि कीअं ऑब्ज़र्व कयो पिया? नून लीग खे वॾो रिलीफ मिली वियो? PTI जो मसइलो रहिया, फ़ैसिलो तव्हांजे हक़ में न ईंदो त तव्हां जजनि जे ख़िलाफ़ कैंपेन शुरू कंदो, जेका हिननि जो वॾी फ़ैसिलो आहे ऐं उन खां पोइ एतिरे हद ताईं जो बैरिस्टर गोहर या धमकी बि ॾेई छॾी आहे त सुप्रीम कोर्ट जे असांजे ख़िलाफ़ फ़ैसिला ॾींदड़ जज बांग्लादेश वारे जेको सुप्रीम कोर्ट जे आहे उन मां सबक़ सिखनि। हिन मसइला सीधी धमकी आहे त जेकॾहिं तव्हां असांजी मर्ज़ी जा फ़ैसिला न ॾींदव त माण्हू अची बीह रहंदा ऐं तव्हांखे इस्तीफ़ा ॾियण ते मजबूर कंदा। ऐं हुन इहो बि चयो आहे त नोटिफिकेशन कढियो वञे नए चीफ जस्टिस जो, एक्सटेंशन न मिलणु घुरिजे वग़ैरह वग़ैरह। हाणे
हिकिड़ो फ़ैसिलो आयो आहे जॾहिं तव्हांजे हक़ में फ़ैसिलो आयो त ठीकु हो, तव्हांजे हक़ में फ़ैसिलो न आयो त सॼी दुनिया जा मसइला थी विया आहिनि, वॾो ज़ुल्म थी वियो आहे असां सां। इहो तरीक़ेकार जेको PTI जो रहियो आहे उहो हींअर ताईं ख़तमु थियण लाइ तयारु न आहे, इन्हनि खे सुधारो नथो अचे। जेतोणीकि इन केस में जस्टिस अकील अब्बासी साहब जेको आहे अख़्तलाफ़ी नोट रखियो आहे ऐं हिन फ़ैसिले में उनजो आहे, ठीकु आहे, इहो थींदो आहे हिकिड़ो नॉर्मल अफेयर आहे त जजनि जा जॾहिं फ़ैसिला थींदा आहिनि त उनमें मेजॉरिटी डिसीजन खे वरितो वेंदो आहे। मेजॉरिटी डिसीजन हिन केस में जेको आयो आहे PTI जे ख़िलाफ़ आयो आहे, हू वापसि थी रहिया आहिनि। हिकिड़ो रिमार्क्स बि आहिनि त इहो बि चयो आहे त जेके रिमार्क्स न ॾिना वञनि अहिड़ा जंहिंमें तहज़ीक थिए इलेक्शन कमीशन आइनी इदारनि जी, अहिड़े क़िस्म जा ज़ाहिर रिमार्क्स बि हिन में आया आहिनि। पर हिकिड़ो फ़ैसिलो सुप्रीम कोर्ट जो आहे, जीअं पोयों फ़ैसिलो PTI जे हक़ में आयो हो, इनजे बावजूदि पाकिस्तान जी तारीख़ में कंट्रोवर्शियल तरीन फ़ैसिलनि में हो, उनजे बावजूदि बि जेका हुकूमत आहे उन्हनि फ़ैसिले खे तस्लीम करे अॻिते हलिया ऐं पंहिंजो आइनी हक़ इस्तेमालु करे उनजे ख़िलाफ़ पिटीशन बि दाख़िल कई आहे, उनजे ख़िलाफ़ ॿियूं शयूं बि कनि पिया। पर हुननि अची जजनि जे ख़िलाफ़ पंहिंजो तौहीन आमेज़ या का अहिड़ी कैंपेन ते शुरू कान कई, न सोशल मीडिया ते, न सियासत ते, न प्रेस कॉन्फ्रेंस ते। फ़ैसिले खे तनक़ीद थी, पॉलिसी तनक़ीद थी, उनजे टेक्निकल पॉइंट्स ते ज़रूरु तनक़ीद थी, पर जजनि जे ज़ाती जे ख़िलाफ़ त सिलसिलो शुरू कोन थी वियो। इहो ई हिकिड़ो महज़ब तरीक़ो हूंदो आहे पंहिंजो इख़्तिलाफ़ राय रखण जो, पर हिननि जो जेको तरीक़ो आहे इख़्तिलाफ़ राय रखण जो उहो तव्हांजे साम्हूं आहे। त हीअ हाणे जेके अॼोके ॾींहं ते ॿी अहम ॻाल्हि इहा आहे त अॼोके ॾींहं ते ॿ अहम फ़ैसिला अचनि। हिकिड़ो ISPR वारो फ़ैसिलो, ISPR वारो स्टेटमेंट जनरल फैज़ हमीद जी तहवील में वठणु, ऐं हीउ जेको फ़ैसिलो आहे इहो हिकिड़े ॾींहं ते अचण सां मां सम्झां थो काफ़ी पंजाबी में चवंदा आहिनि हुन आराम ई, त हाणे हिननि खे तव्हांखे ख़बर पइजी वई आहे त ईअं न आहिनि जीअं तव्हां इहो प्रोपेगेंडा कयो पहिरियों असां बसि हाणे सभु शयूं थी वियूं, हाणे 2 महीननि खां पोइ हीअ थी वेंदो ऐं पोइ 6 महीननि खां पोइ हीअ थी वेंदो, पोइ असांजी हुकूमत अचे पई। हिकिड़ो तूफ़ान क्रिएट कयो वियो गैर ज़रूरी तौर ते, जंहिंजो को बेस ई कोन हो। उही प्रोपेगेंडा मशीनरी हिननि जी जेका सॼी पार्टी जेका आहे, हिननि जी पार्टी त न आहे, हिकिड़ो ग्रुप आहे, हिकिड़े कल्ट आहे, हिकिड़े इंडिविजुअल जे लाइ, उनजे ख़्वाहिशनि जे लाइ इहो कल्ट कमु करे थो। ऐं उन्हनि जी जेका बि पॉलिसी स्ट्रेटेजी हुई बसि हिकिड़े माण्हू जे लाइ कमु कयो, पॉलिटिकल पार्टी त आहे ई कोन। उन हिसाब सां हुजनि हा सियासी माण्हू त सियासी तौर ते काफ़ी हिननि खे कामयाबियूं मिलनि हा। जेका बि हिननि जी स्ट्रेंथ पार्लियामेंट में आहे, पार्लियामेंट में ॿाहिरि आहे, 9 मई जा मामला सेटल करे अॻिते हलनि त काफ़ी शयूं बहितर थी सघनि थियूं। जी, पर फिलहाल त समूरा मामला अटकियल ई नज़र अचनि था। हिकिड़ो माण्हू जे लाइ इक़्तिदार जी ख़्वाहिश लाइ जेको सभु कुझु थिए पियो त हुन सां त इहे नुक़सान थियण ई आहिनि ऐं डेफिनेटली थींदा। अञा त घणो बि थियणो आहे। अञा त जनरल फैज़ हमीद साहब वारो मामिलो जॾहिं फाइनल थींदो ऐं क्लोज़ थींदो त पोइ हिननि जो वारो आहे, ऐं हिननि जे बारे में त पोइ त माफ़ी जी का गुंजाइश ई कोन्हे, उहो वाक़ई करे चुका आहिनि। तमामु वक़्तु पहिरीं खां बि वधीक ॾुखियो वक़्तु आहे, ऐं हिननि में कुझु सुधारो न आहे। ठीकु, इमदाद साहब तव्हांजो क्विकली हिन ते आउं टेक ॼाणणु चाहींदसि त नून लीग जे 3 MNA जी असेंबली मेंबरशिप बहाल थी चुकी आहे। PTI जे लाइ वॾो धचको आहे इहो, हिकु तरफ़ मखसूस सीट्स जो मामलो, ॿिए तरफ़ रिकाउंटिंग केस में नून लीग जे MNA जी मेंबरशिप बहाल थियण। जी बिल्कुल, PTI के द्वारा 3 विकेटूं PTI जूं किरियूं आहिनि न हुनमें, जेके लाहौर हाई कोर्ट ने ॾेई छॾियूं। एग्ज़ैक्टली, उहे PTI खे झटको आहे। पर हाणे जेको मसइलो PTI जो रिएक्शन आहे न, हाणे PTI जेको मखसूस सीटुनि वारे मामले में पिटिशनर न हुई, हुनमें फरीक न हुई। अच्छा, फरीक न हुजण जे बावजूदि सुप्रीम कोर्ट हुननि जे हक़ में फ़ैसिलो ॾेई छॾियो, सीटूं हुननि खे ॾेई छॾियूं, उहो ठीकु हुयो। पर हिते मुस्लिम लीग नून जा MNAs फरीक आहिनि, उहे लाहौर हाई कोर्ट जे फ़ैसिले खे चैलेंज कयो सुप्रीम कोर्ट। त जेके माण्हू फरीक हुया उन्हनि जे हक़ में फ़ैसिलो अचे थो त अब धमकी पिया ॾियनि, बाबा बांग्लादेश और रोशन थींदो तव्हां सां। तो PTI ज़ाहिर आहे हिकिड़ो इंतजारी टोलो आहे, उन्हनि खे अदालत, उन्हनि खे सियासत, उन्हनि खे पार्लियामेंट सां को उन्हनि जो गर्ज़ कोन्हे, ऐं इहो साबित थिए थो। ॿी ॻाल्हि त जेका हीउ जेको फैज़ हमीद वारो मामिलो आहे, जॾहिं हीउ मामला खुलंदा जॾहिं शयूं साम्हूं ईंदियूं, हिन में हिकिड़ी शइ जेका उहा यादि रखिजो, उहा इहा इमरान ख़ान ऐं फैज़ हमीद हिकिड़े कटहरे में ॿई ॼणा। अच्छा, छाकाणि त साज़िशूं ऐं ज़ाहिर उहो कटहरो कहिड़ो बहितर सम्झी सघो था। ऐं मुंहिंजो ख़्याल आहे नाज़रीन, पर पोइ ॾिसो वञो त ॿिन्ही जो मंतक़ी अंजाम आख़िर छा थिए पियो, नतीजो कहिड़ो निकिरे पियो, इहो फ़िलहाल वेट एंड वॉच वारे हुन में लॻो पियो आहे। सो लेट्स सी अॻिते छा थिए पियो। मोहसिन साहब, फातिमा फोड़ो क़त्ल केस जी ॻाल्हि करे वठूं था त छा हिन केस खे ॼाणी बुझी कमज़ोर बणायो वञे पियो? शाहिद पुराणनि बयाननि तां हाणे फ्री विया आहिनि। कल्ह उहे कुझु ॿियो चवनि पिया,
अॼु उन्हनि बयाननि खां हू बाक़ाइदा तौर ते फिरी चुका आहिनि, जॾहिं त फातिमा फुर्रो जे वालिदैन जो इहो चवणु आहे त उन्हनि ते दबाव विधो वञे पियो शाहिदनि ते। पोइ दफ़े जॾहिं असां स्टोरी हलाई डिटेल में प्रोग्राम बि कयो हो त उते ई इहा वाज़िह थी वियो हो त इहे जेके बल्कि उनखां अॻु में बि इहो जेके इंडिकेटर्स अचनि पिया, जेके शयूं आयूं पिए, जेका कार्रवाई कोर्ट जी हली पए, उनमें मुकमल थी चुको त 4 शाहिद जेके आहिनि उहे पंहिंजे दायरनि तां फिरी विया आहिनि ऐं हाणे इन केस में कुझु रहंदो कोन, हिनजी का बि आइनी कानूनी हैसियत बेसिकली न रहंदी ऐं इहो अॻिते हली केस कमज़ोर थींदो ऐं जेके वारिस आहिनि उहे चलो वारिसनि कंप्रोमाइज़ कनि या न कनि, पर हिन ते मामिलो फातिमा फुर्रो जो केस जेको आहे उहो ख़तम थी वेंदो ऐं हुनजी बदकिस्मती सां हुनखे इंसाफ़ न मिली सघंदो। ऐं हुनखे अलावा अॼु जेको अदालत आहे वॾी हिकिड़ी इम्पोर्टेंट डेवलपमेंट में ई आहे त जेको टेररिज़म कोर्ट में केस हो उतां मुंतकिल थिया, हाणे सिविल कोर्ट में अची वियो आहे त हिनखे हाणे एज ए नॉन टेररिज़म जो केस कंसीडर कयो वेंदो। मतिलबु इहो आहे त जेके बि फरियादी आहिनि उन्हनि जी सवलाई सां ज़मानत थींदी ऐं जॾहिं तव्हां वटि हींअर को सबूत ई कोन्हे ऐं को गवाह बि तव्हांजा फिरी विया आहिनि, पंहिंजो तव्हां हाणे रखी सघो था त अगस्त महीने में या हिन खां अॻे नेक्स्ट हेयरिंग्स में हिनखे ज़मानत मिली वेंदी ऐं ही आराम सां रिहा बि थी वेंदा ऐं इहो केस आहिस्ते आहिस्ते पंहिंजी पुॼाणी ते पवंदो ऐं बदकिस्मती थींदी असांजे मुआशिरे जी। असांजे लाइ जिथे इहो केस पंहिंजी पुॼाणी ते हिन तरीक़े सां पहुचंदो जेको हिकिड़ो वाज़े तौर ते केस हो जंहिंजा माण्हू न मिली सघिया, जंहिंजा कातिल न मिली सघिया, जेके ज़्यादती कंदड़ न मिली सघिया ऐं फातिमा फुर्रो जो केस असां सभिनी जे लाइ मां इन ॻाल्हि में ग़लति न आहियां, असां सभिनी जे लाइ मायूसी आहे। इहे जेके कुझु वॾो अफ़सोसनाक आहे। हाणे दबाव विधो वियो त बिल्कुलु हो दबाव विधो फरियादियुनि ते ऐं लालचियूं ऐं डील ऐं सभु शयूं पैसा अचण पर हिकिड़ी ख़बरयाब आहे त इहा डील थी चुकी आहे। मूं ख़ुदि रखंदड़ माण्हू उनखे कमज़ोर बनाइण जी भरपूर कोशिश कनि पिया। ठीक है मोहसिन साहब, थैंक यू वेरी मच, तव्हां सां मुंहिंजे प्रोग्राम में गॾु मौजूदु आहियो। इमदाद साहब अवांजी बि महिरबानी, वक़्तु घटि हुयो न त अञा वधीक मामले ते ॻाल्हि थी सघे पई। सो नाज़रीन अॼोके प्रोग्राम में एतिरो ई, तव्हां सां मुलाक़ात थींदी सुभाणे। अल्लाह हाफ़िज़।